बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो जेको नसीब अल्लाह पाक लिखियो आहे न, उहो असांखे हर हाल में असां जिथे बि हुजूं असांखे उहो नसीब मिली वेंदो। असां इंसान एॾा तकड़ा आहियूं, असां पंहिंजे नसीब खे जेको असांखे हिलाल जे तरीक़े सां मिलण वारो हूंदो आहे त असां उनखे हराम में कन्वर्ट कंदा आहियूं। खणंदा साॻियो नसीब आहियूं, मिलणो आहे हिलाल जे तरीक़े सां, असां उनखे हराम करे खणंदा आहियूं। हिकिड़ो शख़्स हुयो, उहो पंहिंजे घोड़े ते, क़ीमती संज हुया घोड़े ते रखियल, उहो सफ़रु करे रहियो हुयो। हिकिड़ी जॻह ते निमाज़ जो टाइम थी वियो त उहो निमाज़ जे लाइ उन घोड़ो बीहारियो। उन सोचियो त मस्जिद बि आहे, निमाज़ बि पढ़ी वठां ऐं थोरे साई बि पटियां। उहो मस्जिद में दाख़िल थियो, उन वज़ू कयो। जॾहिं उहो मुसले ते बीठो त उनखे ख़्यालु आयो त मूं घोड़ो बि ॿाहिरि बीहारियो आहे ऐं संज बि उन में क़ीमती आहिनि। ईअं न त को अहिड़ो माण्हू अचे जेको मुंहिंजे संजनि जो नुक़सानु न करे वञे या खणी न वञे। ईअं हिन ख़्यालु कयो, ॾिठो त हिन दरीअ मां ॿाहिरों हिकिड़ो हमराह बीठो हुयो। हुन हमराह खे हिन अर्ज़ु कयो त मां मुसाफ़िर आहियां ऐं मां निमाज़ लाइ हिते बीठो आहियां, मां एतिरो टाइम हिन घोड़े जो ऐं हिन मुंहिंजे सामान जो ख़्यालु कजांइ त मां निमाज़ पढ़ी वठां। हुन चयो तव्हां इत्मिनान सां निमाज़ पढ़ो, मां हिते बीठो आहियां। उन शख़्स निमाज़ पढ़ी, वरी इत्मिनान सां निमाज़ पढ़ी, उन पंहिंजे लाइ बि दुआ घुरी, उन पारत करण वारे शख़्स लाइ बि दुआ घुरी ऐं ॿाहिरि निकितो। ॾिठईं त घोड़ो बीठो आहे पर संज उन में कोन्हनि। ॾाढो परेशान थियो। हाणे बग़ैर संज जे घोड़े ते सफ़रु करणु त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, छो जो हुन में सीट टाइप जेकी हूंदी आहे त उहा सीट आहे ई कोन। हाणे वेही कीअं सफ़रु करे। आख़िर हुन कुझु टाइम सफ़रु कयो। हुन ॾिठो त बाज़ारु आहे, सोचईं त भला नवां संज ख़रीद कयां। उहो बाज़ार में दाख़िल थियो, हिकिड़े संज वारे दुकान ते पहुतो। घोड़े जो सामान मटीरियल मिलंदो हुयो। उते ॾिठईं त उहे साॻा संज हिन जा जेके आहिनि त उहे टंगिया पिया आहिनि। हीउ ॾाढो हैरान थियो, भेण हीअ त संज मुंहिंजा आहिनि। उन दुकानदार खां हिन पुछा कई, हीअ संज तोखे किथां मिलिया आहिनि? चई हाणे हिकिड़ो नौजवान आयो, उहो ॿिनि धर्मनि में हिननि खे सेल करे वियो। ॾाढो परेशान थियो। हुन सोचियो त मां त भेण निमाज़ जे टाइम ते इहो ई सोचियो हुयो त ॿाहिरि निकिरी इनखे हिकिड़ो ॿ धर्म वज़ीफ़ो ॾियां, छो जो हुन मुंहिंजे संजनि जो ख़्यालु कयो, मुंहिंजे निमाज़ जो बि ख़्यालु कयो। मूं सोचियो त ॿ धर्म उनखे ॾियां। अलाह पाक उनजो ॿ धर्म मूं में नसीब लिखी छॾियो हुयो। मुंहिंजे ज़हन में अची वई ॻाल्हि, मुंहिंजे दिलि में ॻाल्हि वेठी त मां निमाज़ मां फ़ारिग़ थी उनखे ॿ धर्म ॾींदुसि। मिलिया साॻिया ई उनखे ॿ धर्म, पर उन हराम तरीक़े सां ॿ धर्म हासिलु कया। बहरहाल उन टे धर्म ॾेई दुकानदार खां संज हासिलु करे हू उतां रवानो थी हलियो वियो। चवण जो मक़सदु इहो आहे त कहाणी तव्हां ॿुधी त हुनखे अलाह पाक ज़हन में ॻाल्हि विझी छॾी त मां निमाज़ पढ़ी उनखे ॿ धर्म ॾेई छॾींदुसि। हुन इंतज़ारु न कयो, हुन इहो न सोचियो त मूंखे शायदि उहो हमराह ॾींदो या न ॾींदो। हुन तकड़ कई ऐं उनखां पहिरियां ई हुन संज लाहे वञी दुकान ते खपाए छॾिया, उहो बि ॿिनि धर्मनि में। माना उनखे मिलणा साॻिया ई ॿ धर्म हुया, पर होॾां मिलनि हा त हिलाल जो तरीक़ो थी वञे हा, हुनजी दिलि बि राज़ी थी पई हा ऐं हुन जेके दुआ घुरी त उहा दुआ बि उनखे लॻी वञे हा। ऐं हेॾां हिन तकड़ करे शैतान जे चवण ते ॿिनि धर्मनि खे हासिलु त कयो, पर उहो हराम में तब्दील थी वियो। अलाह पाक तव्हांजे नसीब में जेको कुझु बि लिखियो आहे न, उहो तव्हांखे मिली रहंदो। सिर्फ़ु तव्हांजे सब्र ऐं इंतज़ार जी ज़रूरत आहे ऐं इंतज़ारु कयो, सब्र कयो त तव्हांखे केॾी महिल कहिड़ियूं शयूं मिलनि थियूं। तव्हां हिलाल जेतिरो बि कमायो आहे, तव्हांजो घर, प्रॉपर्टी, बनी, जेका बि शइ आहे उहा हिलाल जी आहे। अगरि उन में तव्हां टके जो हराम बि अगरि मिलाए था छॾियो, तव्हां यकीन कयो त उन मां ज़ाइक़ो, मज़ो ख़तमु थी वेंदो। तव्हांजी सुकून, तव्हांजी रूहानियत चेंज थी वेंदी। तव्हांखे हिर्सु अची वेंदो। तव्हां सोचींदव त हिन में अञा हराम, अञा ॿियो मिलाइजे। तव्हां सुकून जे कॾहिं भॼंदव, पर तव्हांखे सुकून कॾहिं बि न मिलंदो। तव्हां इन ॻाल्हि खे ज़हन में रखी छॾिजो, जेको सुकून पंहिंजे कमायल हिलाल जे पैसनि में आहे, भले थोरा हुजनि ऐं हराम जा भले करोड़ हुजनि, यकीन कयो तव्हांखे सुकून न हूंदो। तव्हां परेशान रहंदव त तव्हांखे मज़ो नथो अचे, तव्हांखे सुकून नथो अचे। तव्हांजे अॻियां सभु कुझु आहे, गाॾी आहे, बंगलो आहे, बैंक बैलेंस आहे, किसे में पैसा आहिनि, महांगियूं मोबाइलियूं आहिनि, मुंहिंजी औलाद सुठे स्कूल में पढ़े थी, पर यकीन कयो तव्हांखे ज़हनी सुकून कॾहिं न मिलंदो। इहा इन जी वजह इहा आहे त तव्हां हिलाल में हराम मिलाए छॾियो आहे। इन जे करे तव्हांखे मज़ो कोन थो अचे, तव्हां पाण में सुकून महसूसु नथा कयो, तव्हां में बेज़ारी अची वई आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह ने गवाह।